नालो मोहम्मद हाशिम मारा राजा फारूक राशिया तू सुबह जो मां भी लाइव मंज़र आयोसि हाणे बि ॼाणणु चाहियां थो सुबह खां वठी हितां मीडिया बि ॻाल्हि हले थी रब नवाज़ खान हिकु इंटरव्यू ॾिनो आहे त ही ज़मीन मुंहिंजी आहे मां हितां जो रहाकू बि आहियां ज़मीनदार खातेदार मां आहियां मुंहिंजो खातो बि मां वटि आहे हर चीज़ हथ में आहे ऐं हिकिड़ो एग्रीमेंट अॻु में बि थियल आहे मार्गेज जो ॿियो बि साल खां ॾेढ ॿ थी विया आहिनि ॿ एग्रीमेंट मार्गेज सां थियल आहिनि उन खां बाद में खाता बि असांजा आहिनि असां ज़मीन जा मालिक आहियूं उन खां बाद में सुबुह खां ॿ निंगरा मुंहिंजा गुम आहिनि उहे अॼु हाणे ताईं न मिलिया आहिनि सुबुह खां तक़रीबन रबू खान चयो त मां झोपड़ी हारियुनि खां डाराई आहे मां अलाह ऐं अलाह जे रसूल जी किताब क़ुर हिकु आहे मां उन ते हथु खणी मां कसम नामे सां चवां थो मां घर हुयुसि न झोपड़ी जे वेझो हुयुसि मां पंहिंजे मज़दूर सां निकितल हुयुसि मुंहिंजे बचड़नि फोन की बाबा झोपड़ी के भाइयूं ॾींदा पिया आहिनि बाबा भाइयुनि मां वीडियो बि उहो भरियो आहे नंढड़े परे खां उहो नंढड़ो बि गुम न आहे तक़रीबन हर माण्हू खे मां इतलाह कई कोई बि मौक़े वठण न आहे मां ग़रीब माण्हू आहियां उहे सरदार आहिनि असांखे ज़ुल्म थिए पियो असांखे इंसाफ़ असां वटि 16 एकड़ जी एराज़ी आहे पहिरियों मसइलो तक़रीबन असांजा वॾा अॼु कोन 40 साल खां 50 साल वेठा आहिनि उन में दंग निकितल आहे हज़ार खान ऐं दादन खान जो मीर अहमद कामरेन बार इन खां असां बीठा उन खां तक़रीबन 15 खां 16 जजीरे उत्तर तरफ़ सख जा सरदार आहिनि ॾखण तरफ़ असां लोंगाणी बिरादरी आहियूं हद बंदि थियल आहे उन खां बाद में हिननि जी ॾाढाई आहे ज़ोरदस्ती अची करे असांखे धमकाइनि था ज़ोरदस्ती असांखे भाइयूं ॾियनि था असां न विढ़णु चाहियूं था न के असां जहिड़ो करणु चाहियूं असांखे इंसाफ़ खपे तहफ़ुज़ खपे हिननि माण्हुनि सां ख़तरो आहे बचड़नि खे ख़तरो आहे असांखे ख़तरो आहे जेकॾहिं रब नवाज़ चए थो मां हिकिड़ी छपरी ड्राई आहे मां बाहि न ॾिनी आहे मां पंहिंजी अलाह जे रसूल किताब जे हथ खणी मां चवां थो मां पंहिंजे जुगे खे बाहि ॾींदो अॼु तक़रीबन को पंहिंजे घर खे बाहि ॾींदो कोई बि न ॾींदो मां पंहिंजे घर खे कीअं बाहि ॾींदुसि मुंहिंजे बचड़ा बि रहनि हिते मां जोगी बाहि ॾींदुसि मां पाण मज़दूर माण्हू आहियां पाण बीहारे करे पंहिंजनि हारी ऐं उन्हनि जा हथियार बंदि अरेस्ट करे भाइयूं ॾिनियूं घरनि खां उन खां बाद में असांजो सामान बि खणी विया आहिनि जेको बि घर में सामान हुयो कीमती ज़ेवर हुया कोई चीज़ सामान हुयो पुलिस कॉल की आहे न को नोटिफिकेशन जारी कयो आहे न ई कोई असांजे लाइ अहिड़ो दरोमर थियो बि आहे सरदार जे ॿार न ॾिरई आहे न तो पंहिंजो कसम खणे असांजी ॻाल्हि सुठी सरदार इहो ॻाल्हि कयो त बाबा ॻाल्हि में त असां द्रोही आहे भाउ कोन ॾिनी आहे तो पंहिंजो कसम खणी जाव असांजी ॻाल्हि बि सुठी नंढड़ा ॿ हुया असांजी माल बंदी माल छिड़ी वियो सभु नंढड़ा ॿ हुया ॿियो कोई बि हिते नज़दीक न हुयो इनखे रोकण आयो पंहिंजी ज़बरदस्ती सां ॾाढी मुड़साई सां असांजे घरनि खे भाइयुनि ॾिनो सामान जेको हुयो पाण खणी वियो आहे अॼु त हाणे तक़रीबन कोई बि